12 रबीउल अव्वल आका नामदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आमद जो ॾींहुं आहे और तमामु वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। हिन ईद जे करे ई तमामु ईदूं थियूं आहिनि और अॼु असांजे पंहिंजो हक़ दुबासी जमात जी तरफ़ां रैली कढी आहे। अल्लाह पाक क़बूल और मक़बूल फरमाईंदो और सारी संगत जेकी बि मौजूदु आहे उन्हनि जी बि अल्लाह पाक मसला मसाइला हल कंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जो ॾींहुं अची वियो आहे, मुस्तफ़ा करीम तशरीफ़ आवरी जो ॾींहुं अची वियो आहे। असीं सुन्नी महबूब जी आमद धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। छो मल्हाईंदा आहियूं? जो अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त जॾहिं मां तव्हांखे नेमत अता फरमायो आहे, अम्मा बि नेमत रब्बिक फहदिस, जॾहिं का नेमत तव्हांखे मां अता फरमाया त उन तव्हां ख़ूब ख़ुशी कयो। फल यफ़रहू बि आहे त फरमाए ते उन ख़ुशी जो इज़हार कयो ऐं सहाबा बि इज़हार कंदा महबूब जी ख़ुशीअ जो। असांजे लाइ अॼु ईद खां बि वधीक ॾींहुं आहे। सभिनी मुस्लमाननि खे इन जूं मुबारकूं हुजनि। जेकॾहिं असांजो महबूब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हुजे हा त का शइ न हुजे हा। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। जो नबियुनि बि इहा घुरी त या अल्लाह असांखे पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाए। असां तव्हां सभिनी मुसलमान आशिक़ रसूलनि जे अॼु ईद जो ॾींहुं आहे। जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वॾे धाम धूम सां इश्क एतिराम सां इज़त सां मल्हाईंदा आहियूं हर साल दस्तूर मुताबिक़। छो जो अलाह साईं असांजे मथां वॾो अहसान कयो आहे। लक़द मन अल्लाहु अल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, अलाह ताला पंहिंजो रसूल असांखे मोकिलियो आहे। उन जे करे असां उनजी विलादत ते तमामु घणी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। हुज़ूर आका दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारो ॾींहुं आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु हर मुसलमान जी दिलि ख़ुशि ऐं शाद आहे। अॼु उन प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾींहुं आहे जे इंसान खे इंसान बणायो ऐं जे इंसानियत जो दर्स ॾिनो ऐं इहो पैगाम ॾिनो त हमेशह अख़ुवत ऐं मुहबत सां रहो।